तेज़ाबी मींहुं एसिड रेन तेज़ाबी मींहुं अहिड़ो मींहुं आहे जेको ककरनि मां त आम पाणी जीअं ई वसंदो आहे, पर माहौल में जॾहिं उहो मींहं जो पाणी पहुचंदो आहे त असांजी हवा में मौजूदु सभु तेज़ाबी ऐं कीमियाई अंसरनि सां जोड़जक करे तेज़ाबी मींहं जी सूरत वठी छॾींदो आहे। जॾहिं उहो तेज़ाबी मींहं जो पाणी ज़मीन हेठि पहुचंदो आहे त उहो न ख़ाली हर जानदार जीवत लाइ ख़तरो बणिबो आहे, बल्कि ॿियनि सभिनी शयुनि ते बि पंहिंजो असरु छॾींदो आहे। उन तेज़ाबी मींहं जो असरु नंढनि जानदारनि जीतनि ऐं ॿूटनि ते घणो थिए थो। तेज़ाबी मींहं ठहण जा कारण असांजे वेझो 24 कलाक गाॾियुनि जो धुओं, फैक्ट्रियुनि ऐं मिलनि जे हलण सां माहौलियाती आलूदगी फैलजण सबबि ग्रीन हाउस गैसूं ऐं सभु अहिड़ा केमिकल जेके हर वक़्तु माहौल खे आलूदो करे रहिया आहिनि। अहिड़नि केमिकलनि असांजे वायुमंडल में कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड ऐं नाइट्रोजन ऑक्साइड्स छॾीनि पिया, ऐं उहे ई सभु गैसूं मींहं जे पाणी सां मिलाप करे सल्फ्यूरिक एसिड, नाइट्रस एसिड ऐं कार्बोनिक एसिड जहिड़ा ख़तरनाक तेज़ाब पैदा कंदा आहिनि, जेके सिधो संओं असांखे वापसि तोहफ़े तौरु मिलंदा आहिनि। तेज़ाबी मींहं में विझण सां चमड़ी जूं बीमारियूं ऐं साह जा आर्ज़ा पैदा थियनि था। तेज़ाबी मींहं ज़मीन जो pH लेवल बदिलीनि थियूं, जंहिं कारण ज़रख़ेज़ ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं आहिनि। तेज़ाबी मींहं वारो पाणी कंहिं मच्छी वारी ढंढ तलाउ में जेकॾहिं वञे त उन तेज़ाबियत ऐं pH बदिलण सां मच्छूं मरी सघनि थियूं। उन खां सवाइ उन तेज़ाबी मींहं जो असरु जानदारनि खां सवाइ बेजान शयुनि ते बि पंहिंजो असरु विझे थो। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।